कोटड़ी में सिविल सोसाइटी ऐं जतियाल बिरादरी पारां कासमाबाद में क़त्ल कयल शागिर्द मुबीन जतियाल जे वारसनि खे इंसाफ़ ॾियारण लाइ रैली कढी वई। स्टेशन चौक खां डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब ताईं रैली कढी वई, जिते धरणो हणी नारेबाज़ी कई वई। ख़ादिम हुसैन जतियाल, दीदार शाम, मक़सूद जतियाल, अब्दुल क़यूम राहूजो, जहांज़ेब जतियाल, ज़ाहिद जतियाल ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त हिकु हफ़्तो अॻु कासमाबाद में शागिर्द मुबीन जतियाल खे अगवा करे बेदर्दी सां क़त्ल करे ॿोरी में लाश विझी उछलायो वियो। हुननि चयो त शागिर्द मुबीन जतियाल जे क़त्ल जा कारण ज़ाहिर करे असल हक़ीक़तूं साम्हूं आंदियूं वञनि। संदन चवणो हो त हैदराबाद पुलिस वाक़े में घुर्बल वधीक बजवाबदार गिरफ़्तार न आहिनि कया, जंहिं सां मक़तूल जे ख़ानदान में मायूसी जी लहर छायल आहे। एहतिजाज कंदड़नि मुतालबो कयो त मुबीन जतियाल जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करे सरेआम फाही ॾिनी वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।